मुबारक हुजे। जो असांजी वॾी ख़ुशनसीबी आहे जो सॼे ज़िले जूं तालुकनि जूं मुतफ़िक़ मेन स्कूल में जिते हमेशह अहिड़ा प्रोग्राम थींदा आहिनि। वो शिकारपुर सिटी लखीनगर स्कूल ज़िले जी दिलि आहे। उनमें मां जस्तो ॾियां साईं अकरम खे जीअं सुठी मेज़बानी सुठे तरीक़े सां दोस्तनि खे आनर मिलंदो आहे। हीअ इलेक्शन तंज़ीम जी सूंहं आहे। ॿ शयूं तंज़ीम जो मां जाकुला को तंज़ीम वञा ॿिनि शयुनि जो ठाहियो आहे। हिकु तारीख़ ॿियो टाइम ते इलेक्शन। जेका टाइम ते इलेक्शन थी थिए उहा बि तंज़ीम में रूह थी पवे त को दोस्त नाराज़ आहे राज़ी आहे उन खां वोट वठणु भाकुर पाइण जी जम जमल आहे। सिटी शिकारपुर हुजे या ज़िलो हुजे या सिंध हुजे त हीअ सॼी सिंध में हलपादारियूं सिलसिलो जारी आहे। इंशाअल्लाह ॿिनि चइनि ॾींहंनि में सॼी सिंध में दोस्त अलॻि पड़ी वेंदा। पाण सॼे ज़िले में काई बि असां में टाउन न आहे। सभु दोस्त पाण मुतफ़िक़ आहियूं। जीअं कुझु दोस्त मां दावा सां थो चवां उहिदा वठी वरी ॿिए ॿियो कमु कंदा तंज़ीमा अची तंज़ीम लाइ कमु कनि सम्झे। असां सभु मुतफ़िक़ आहियूं। को फ़र्क़ु कोन्हे। तव्हां दोस्तनि खे वरी मुबारक हुजे। हीउ जेको जो मिलाको आहे ख़ासि करे असांजो सिटी तालुके जो सिटी ऐं तालुके जो को शहर आहे साईं अकरम ते लियाकत आहे। हीअ साईं लियाकत मां पंहिंजी तरफ़ पहुचण थो करायां जंहिं असांखे हीअ तंज़ीम आहे अॼु को बि सभु लियाकत जा अख़्तियार जेको जीअं वणे सिटी ज़िलो तालुको असां सां कोई न ॻाल्हाए को लियाकत सां ॻाल्हाए मूंखे ख़ुशी थी। हीअ तंज़ीम आहे सभु ठाहिणो को फ़र्क़ु न आहे। कोई फ़र्क़ु न आहे। इहा बि तव्हां ध्यानु रखो त केरु कमु थो करे केरु मोहम्मद अकरम थो कमु थो करे केरु भई पाचा पट कई केरु इस्लामाबाद हलियो केरु कराची हलियो। अञा हीअ तारीख़ हलंदी। अञा हीअ तारीख़ अगस्त में हलंदी। तालाबंदी थींदी। अञा सख़्तु अमल थींदो। हुन में ॾिसो दोस्त पंहिंजो हक़ साबित कंदा रहे। पंहिंजी ॻाल्हि कहिड़ी कजे पाण त घणे को ॾिसी ॾिठा उहो दौरु यादि हूंदो साईं जन खे जॾहिं असां टर्मिनेट रहियासीं 2005 में अरबाब गवर्नमेंट में 15 महीना टर्मिनेट रहियासीं। पघार बंदि अची न पई। डीसी सभाओ कानो तालीम मिनिस्टर कहिड़ी हुई लेडी साईं भाई हमीदा ही तंज़ीम आहे। ही महर साहब जस आहे जेका कराची में तारीख़ में हिसो वठो अलाइंस ठहियूं बख़ुदा हुन में तंज़ीम में ॼण जान पई अब्दुल्लाह मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहियो आहे। तारीख़ जेका तंज़ीम में जान थी मिले। जॾहिं कराचीअ में एहतिजाजूं ॿ दफ़ा मूं थियासीं का शइ मिलंदी आहे का शइ न मिलंदी आहे उहा ॿी शइ आहे। रियासत हिन असांजी रियासत में बदकिस्मतीअ सां जेके मथे वेठा आहिनि कुल करप्ट आहिनि। हाणे असां करप्ट खां कीअं था हुन खां कमु वठूं इहा असांजो मामलो आहे। पर राति उहे करप्ट मिनिस्टर वेठा आहिनि दर थो फड़केनि त बि भउ थो थिए नेर त न अची वई उनखे नौकर थो चए न सही बिलो दर खे लॻो तॾहिं खर्च हू पाण मुंहुं हलनि। बदकिस्मती आहे जो उस्ताद जो नंढी मुलाज़िम जो आवाज़ नथा ॿुधनि। जॾहिं आवाज़ ॿुधनि असां जेको केस रखियो साईं दोस्तनि हाजी अशरफ महर साहब मीन्स मोहतरम गुलाम सुंदर प्रेसिडेंट हाउस में का मज़ाक आहे। उते वञी शकील अहमद मलक जेको ख़ासि हासिल दर्जे माण्हू आहे उन ॾींहुं जॾहिं केस रखियो त साईं हीअ अलाउंस पंजाब में मिले थो हीअ अलाउंस खैबर पख्तूनख्वा में मिले थो हीअ भलो असां न चइजे त 5 मिंट हू बि पेन रखी हिन ते पइजी यार पीपुल्स पार्टी अवामी गवर्नमेंट मां हमेशह हिन में रहियो आहे 22 ग्रेड जो मां सेक्रेटरी रिटायर आहियां। उन खां पोइ मूंखे साईं साहु वॾो नथो छॾे मेन्स आसिफ ज़रदारी हुनजो मां एतिरो प्यारो आहियां मूंखे नथो छॾे। हीउ सॼो तव्हांजो ड्राफ्ट आहे। मां सदर साहिब जो रखंदो त सिंध जे मुलाज़िम सां नाचारी छो असां घुरूं छा था। हिकु मुल्क में 2 कानून तव्हां पढ़िया लिखिया हो तव्हांजो शाह साहिब जो पंजाब में हूंदो मुलाज़िम उनखे चओ त सिल्क मोकिले असांखे उन में डीआरओ लॻल हूंदो बलोचिस्तान लॻल हूंदो। सिंध में 2 दफ़ा एहतिजाज था कयूं को ॿुधण लाइ तयारु कोन्हे साॻियो लाठी चार्ज साॻी ॻाल्हि पर असांजो हाणे जेको आहे जेके तंज़ीम आहे सभु रजिस्टर्ड तंज़ीम आहे। जेके बि हिन प्लेटफॉर्म ते आहिनि उहे बैलेट पेपर था अचनि। आपका हक़ीक़त तंज़ीम आहे गश्ता तंज़ीम आहे गवास तंज़ीम आहे सस्पा तंज़ीम आहे। अहिड़े तरीक़े सां वरी हिन दोस्तनि जी मीटिंग आहे हफ़्ते खन में इहो डिले इन करे था कनि स्कूल खुलनि जीअं पहिरों जीअं तालाबंदी कईसीं ऑफिसनि जी स्कूलनि जी हाणे उन तरफ़ वञूं था। तव्हां इन ॻाल्हि को न घबरायो को सस्पेंड थिए को छा थिए इन ॻाल्हि को तंज़ीम लाइ करिणो छा आहे। जेके दोस्त उहिदेदार पाण में गमियूं कोतायूं रखी वेठा आहिनि ख़ुदा हुनखे छॾियो पंहिंजी पघार ई काफ़ी आहे असांजी
सिर्फ़ु इहो न आहे त मूंखे कमु ॾियो मामून शाह को 2000 वठां न जॾहिं मां मामून शाह को 5000 त मामून शाह को हल तूं हिन धरणे में हल तोखे किरायो न आहे मां थो भरियां अहिड़े तरीक़े सां इहो जज़्बो पाण खे पैदा करिणो आहे इनशाला पंहिंजा हक़ वठंदासीं सभिनी दोस्तनि जी महिरबानी साईं अफ्ताब जी सीनियर माण्हू आहे सभिनी दोस्तनि मुतफ़िक़ हलप कयो आहे इहो सुठो सिंध में कासर वेंदो इहे साईं सां चेयरमैन साहिब खे मोकिलींदासीं दरख़्वास्त आहे साईं पंहिंजे सही सां मथे मोकिलींदो पर साईं हूअं बि डॉक्टर जो वीचार आहे असां ई मदद वठंदा साईं खां त साईं पंहिंजे लेखे बि पंहिंजो पनो ठाहे असांजे मोकिले मथे मोकिले हथों ॾियूं या ई फोटो व्हाट्सअप कयूं था तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थैंक यू